पंहिंजो अॼु असां सॼी सिंध हिकिड़े पंहिंजे प्लेटफॉर्म ते आहियूं ऐं पंहिंजो अॼु सकाफ़ती ॾींहुं जेका असांजी सिंध जी पंहिंजो सकाफ़ती ईद जो ॾींहुं आहे त मां सम्झां थो असांजी जेका हिस्ट्री आहे सिंध जी 5000 साल खां वठी असां सिंधी हिकिड़ी पंहिंजी सुजाॻ क़ौम जे तौर ते पंहिंजो रहिया आहियूं ऐं मां सम्झां थो हीअ अॼु जेका सोशल मीडिया जो दौरु आहे जंहिंमें असांजे कुझु जेको आहे सो माहौल सिंध जा जेके असांजा नौजवान जिन वटि इहा हिकिड़ी सोच न हुई पर अॼु उन्हनि वटि बि इहा सोच पुॼी आहे ऐं तव्हां ॾिसो त सॼी दुनिया जे अंदरि न रुॻो सिंध जे अंदरि पर सॼे पाकिस्तान जे अंदरि सॼी दुनिया जे अंदरि जिते बि सिंधी रहनि था उहे इन ॾींहं खे भरपूर नमूने मल्हाइनि था ऐं मां सम्झां थो इहो जोकी सोशल मीडिया जेका आहे चैनल्स जेके इन्हनि जो वॾो किरदारु आहे असांजी पंहिंजो इन अॼोके इन ॾींहं खे उजागर करण जे लाइ ऐं मां सम्झां थो हिकिड़ो सुठो मैसेज आहे जेको अॼोके ॾींहुं हिकिड़ो कलेक्टिव सोच जे तौर ते सिंधी असां गॾु थियूं था पर मां सम्झां थो त असांखे अञा वधीक अॻिभराई जी ज़रूरत आहे ऐं हिन रुॻो अॼोके ॾींहं खे असां हिकिड़ो इहो अहद करे मल्हायूं त असां सॼे साल ईअं ई ॿधी जो सुबुह ॾींदासीं इनशाला मां सभिनी खे पंहिंजा भाइर दोस्त जेके सॼी दुनिया जे अंदरि रहनि था छोकी हे तव्हांजी सोशल मीडिया सॼी दुनिया जे अंदरि वञे थी त मां सभिनी दुनिया में रहंदड़ असांजे सिंधी भाइरनि खे पंहिंजो अॼोको ॾींहुं जी मुबारकबाद पेश कयां थो ऐं उमेदु कयां थो त इहे मेला असां सिंधियुनि जा सदाईं मचियल ई रहंदा ऐं इनशाला असां सिंधी क़ौम अॻियां अॻिते वधंदासीं जनाब सदर अब्बास आजम कासिम मिशन प्रेसिडेंट ने देखा के लिए देखा आपका सुल्तान सिंध हिकु सकाफ़त जे नाले सां सिंधी